बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों, असी मसनवी रूमी शरीफ पढ़ी रहा हुआसूं। अगलो किस्सो अगला टे किस्सा गॾु पढ़ियासीं। 27 किस्सो वज़ीर जो पंहिंजे ताबेदारनि खे दफ़ो करणु। 28 किस्सो ताबेदारनि जो वरी अर्ज़ु करणु त खिलवत खे छॾियो। 29 वज़ीर जो जवाबु ॾियणु त आउं अकेला ई कोन छॾींदुसि। हाणे 30 किस्सो पढ़ंदासीं। वज़ीर जो खिलवत मुतालिक़ ताबेदारनि तरफ़ां ॿियो दफ़ो ख़ुशामद। जुमले गुफ्तंद ए वज़ीर इनकार नीस्त, गुफ्ते माचूं गुफ्त ए अगियार नीस्त। सभिनी चयो त ए वज़ीर इनकार कोन्हे, असांजी ॻाल्हि गेरनि जहिड़ी न आहे। असां जूं उहे ॻाल्हियूं पंहिंजनि जूं आहिनि जेकी तव्हांजे कमाल खां इनकार जे करे न आहिनि। जेकॾहिं कमाल जो इनकार हुजे त उहा हालत छो हुजे? ॿारु पंहिंजी अंदरूनी कैफ़ियत जे करे रोअंदो आहे। माउ खे सताइणु उनजो मक़सदु कोन हूंदो आहे। उन जे करे असीं जेकी कुझु करे रहिया आहियूं उनजो मक़सदु तव्हांखे सताइणु न आहे। तुंहिंजे वजूद जे अॻियां असांजो वजूद मादूम आहे, यानी ॼणो आहे ई कोन। मुमकिन जो वजूद हक़ीक़त में कुझु न आहे, फ़क़ति नज़र अचे थो। इन जे करे उहा ॾिसण में ईंदड़ हस्ती अदम आहे ऐं वाजिब जो वजूद हक़ीक़ी आहे जेको नज़र नथो अचे। उन जे करे उहो वजूद मुतलिक़ फ़ानी नुमा आहे। असीं झंडे वारा या कागज़ी शींहं आहियूं। झंडो हवा में फड़के थो त मालूम थिए थो ॼणु उहो हमिलो कंदड़ शींहं आहे। असीं मादूम हुआसीं, तो वजूद जो मज़ो चखायो। अज़ल में अहद अलस्त वठी करे असांखे शेदा बनाए। मुमकिनात वाजिब जा नक्शो निगार आहिनि। असांजो वजूद बि नेमत आहे। घुरण खां सवाइ मिलियो ऐं असीं अशरफुल मखलूक़ात थियासीं। जेकॾहिं ख़ुदा पंहिंजूं नेमतूं असां खां छिनी वठे त असां छा करे सघूं? असीं त आजिज़ आहियूं। ग़ज़वे बदर में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु मुठ पथरियुनि जी काफ़िरनि हौसलाई जंहिंसां उहे बदहवास थिया ऐं शिकस्त खाधऊं। अलाह साईं क़ुर शरीफ़ में फरमायो त उहा तो कोन उछलाई पर अलाह उछलाई। असीं महज़ हिकु औज़ार आहियूं। असुल फ़ाइल ख़ुदा जी ज़ात आहे। फ़िरक़े जबरिया जो अक़ीदो आहे त इंसान पंहिंजे अफ़आलनि में महज़ मजबूर आहे। इंसान खे बिल्कुलु अख़्तियार न आहे। अहले सुन्नत वटि इंसान खे अख़्तियार आहे, पर उहो अख़्तियार ख़ुदा जे अख़्तियार जे ताबे आहे। अलाह ताला जी जबारी सिफ़त सां इंसान जो मजबूर महज़ हुजणु लाज़िम नथो अचे। मतिलबु त इंसान में जबर ऐं अख़्तियार मिलियल जुलियल आहे। उन जे करे उहो मुस्तर यानी जबर हेठि बि आहे ऐं मुख़्तार बि आहे। जेकॾहिं इंसान महज़ मजबूर हुजे हा त पंहिंजे गुनाहनि ते छो शर्माए हा? जेकॾहिं शागिर्द मजबूर महज़ हुजे हा त उस्ताद उनखे छो झिणके हा? मुदबिरनि जूं तदबीरूं करण बि जबर जी मुनाफ़ी आहे। जेकॾहिं हीअ एतिराज़ थिए त मुदबिरनि जी सरगर्दानी ऐं उस्ताद जो झिणकणु हिन बुनियाद ते आहे त उनखे जबर जो अहसासु न आहे, त उनजो तमामु सुठो जवाबु हेठि ईंदड़ मज़मून में ज़िक्र कयल आहे त इंसान खे पंहिंजे जबर ऐं अख़्तियार जो सही होश बीमारीअ जे वक़्तु थींदो आहे। चहिरे जी ज़र्दी ख़ौफ़ जी अलामत आहे। जेकॾहिं अलाह ताला जे तरफ़ां जबर हुजे त इंसान खे हर कम खां आजिज़ हुअणु घुरिजे। हालांकि ईअं न आहे ऐं किथे त जबर जो आवाज़ हुजणु घुरिजे। मजबूर ॿियनि ते जबर नथो करे सघे ऐं इंसानु ॿियनि ते जबर ऐं ज़ुल्म करे थो। उहा इंसान जी आदत आहे त पंहिंजी मर्ज़ीअ जे कमनि में पंहिंजो अख़्तियार सम्झंदो आहे ऐं जेको कमु न करणु घुरिजे उन में पाण खे मजबूर ज़ाहिर कंदो आहे। अंबिया आख़िरत जे कमनि खे अख़्तियारी सम्झंदा हुआ ऐं काफ़िर दुनिया जे कमनि खे मुख़्तियारी सम्झंदा आहिनि। पखी पंहिंजी जिन्स ॾांहुं एतिरे क़दुरु ख़ुशी सां वेंदो आहे जो तूं दुनिया जे कमनि खे तूं उन जे पोयां वेंदो आहीं ऐं उन जी जान उन खां बि अॻियां हूंदी आहे। काफ़िर सिजीन जी जिन्स मां आहिनि। दुनिया जे क़ैदखाने जो कानून ख़ूब सम्झनि था। सिजीन उहा जॻह आहे जिते काफ़िरनि जा नाला महफ़ूज़ आहिनि। जहन्नम जी हिकु वादीअ जो नालो बि सिजीन आहे। अंबियानि जा रूह इलीन जी जिन्स मां आहिनि। उन जे करे इलीन ॾांहुं मुतवजो थिया। इलीयीन नेकिन जो रजिस्टर ऐं जन्नत जो हिकु मक़ाम पिणु आहे। ए ख़ुदा, तूं रूह खे उहो मक़ाम इनायत फरमाए जिते कालो केल खां सवाइ मुकाशफ़े सां मसइला हल थींदा आहिनि। उन ॻाल्हि जी का इंतिहा न आहे। असीं वरी उन बाक़ी रहियल किसे खे ॿुधायूं था।